अच्छा अभी एक ड्रामा चल रहा है उसमें साइबर ट्रक है और पाकिस्तानी ड्रामा चल रहा है। अब ये एकदम से होता है ना, गाड़ी उलटती भी है अगर बहुत तेज होता है तो ये देखो ये ब्रिज है। उस बंदे ने जो है ना हिफाजत करते करते उनको साइड में लेके गया गाड़ी की स्लो करके। रिकॉर्डिंग सही में आने मुझे चेहरे भी आ जाए बेचारे वो फेक रिकॉर्डिंग कर रहे हैं तो फेक एक्टिंग कर रहे हैं बेटा ये वीडियो ये बंदे की बड़ी समझा फेक है एक्शन इसकी आवाज के वॉइस ओवर कर देगी क्यों ये वॉइस ओवर नहीं यो वॉइस ओवर करने से कोता पूरी रेडी दिखाई आऊं चाबे तमके टॉप करे दिखा रहे हो माता के बगी बाय करे कसम समझा अब प्रॉमिस थी क्या बस समझा इतना ही सुनो पाऊं तो लगे तो देर थी भाई आप बस स्विट्जरलैंड में न हिन 15 मिनट आई असा के न अन्य टाइम थोड़ा लगंदो पहुंचण में त हा थोड़ा को पहुंची आयो त असा थोड़ा लेट थी वासी न जे करे ट्रैफिक जे करे थोड़ा घर ही देर सा निकतासी सो खबर न पे जो कैच कर सकंदासी इन से जगह आई तेज सा गाड़ी हलाए कोन सगू इते पंजो लिमिट वगैरह लिखी पे स्पीड लिमिट आई हर जगह ते कैमरा लगल त सी गाड़ी भजाए कोन सगू पर इंशाल्लाह पहुंची वेंदासी इंशाल्लाह। अस्सलाम वालेकुम किए हो तां सब उम्मीद है तां सब ठीक हुंदा जी मां तां सब बिल्कुल ठीक है जी त तां सभिन के एडवांस में नए साल जी मुबारक हुजे जैसे मुझे व्लॉग इंदो त न्यू ईयर 9 साल शुरू थी वालेकुम सलाम 9 साल शुरू थी चुको हुंदो असी अज है 31 दिसंबर आई असी वन्यू पिया पेंजो इलाही परे 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 पेंजो हाँ डेजर्ट में वन्यू पिया सनसेट दिसण साल जो आखिरी से ज्यादा मुझे मुतक जिंदगी में करे ठोकर मानू ते वेंदा दिसण त मुझे हिन ते चलो आप वन्या थी असी पूरी फैमिली निकता है उते वञण जे लाइ ऐं हीअ असां हिकिड़ी फेमस ब्रिज आहे कुवैत जी नाम शेख जाबिर मूंखे ख़बर नालो विसरियो जाबिर शेख जाबिर ब्रिज सो ये असांजी ब्रिज एतिरी वॾी आहे जो मतिलबु अधु मुनो कलाक लॻंदो थी कलाक बि लॻो हुते पहुचण में असीं थोरो लेट थी वियासीं निकिरण में बि उनखां पोइ ट्रैफिक में फासी वियासीं सो इन जे करे थोरो लेट थी वियो आहे लाकरे बस असीं कैच करे सघूं सो हिन पासे पंहिंजो कुवैत सिटी आहे ॾाढो ख़ूबसूरत वग़ैरह पर खां कोन तव्हांखे ॾेखारियां थी ऐं हीअ पूरी ब्रिज आहे त तव्हांखे ॾेखारियां थी थोरी घणी तव्हांखे ब्रिज में ॾेखारे ॾींदसि हुते पहुची करे ॾेखारींदो ॾाढी ख़ूबसूरत जॻह आहे तव्हांखे आउं ॾेखारींदसि हुते पहुची करे हितां कुवैत सिटी नज़र थो अचे सभु हुते बिल्डिंग्स वग़ैरह नज़र थी अचनि एॾियूं ख़ूबसूरत लॻंदियूं आहिनि सॼियूं एतिरियूं नज़र अचनि पियूं बाक़ी ये पंहिंजो ब्रिज आहे जेकी तमामु वॾी आहे ऐं वापसी में असांखे राति थी वेंदी त राति जो सभु लाइट्स वग़ैरह जॾहिं ॿरंदियूं त ॾाढो ख़ूबसूरत वधीक ख़ूबसूरत लॻंदी आहे हा कहिड़ो आइलैंड अच्छा समुंड आहे ॿिन्हिनि पासे समुंड आहे ॿिन्हिनि पासे समुंड आहे ॿिन्हिनि जे विच में असांजी इहा ब्रिज ठहियलु आहे तव्हां सभु नज़र अचे पियो ही परे परे खां पूरो कुवैत सिटी नज़र पियो ईंदो आहे जेसिताईं तव्हां हलंदा वञो नज़र ईंदो रहंदो आहे मुंहिंजी दिलि त मां तव्हांखे ब्रिज वग़ैरह बि ॾेखारींदे रहां थोरी घणी ॾेखारियां पर असांखे सॉन्ग्स हलाइणा पिया क्योंकि हमसा एतिरी लॉन्ग ड्राइव जो न आहे हुनजी तबियत थोड़ी ख़राबु थी वेंदी आहे वॾे सफ़र में सो हुन जे लाइ सॉन्ग्स हलाईंदा आहियूं पंहिंजो ध्यानु गाननि ते हूंदो आहे न त पोइ एतिरो उनखे ख़बर न पवंदी आहे त उनजी तबियत ख़राबु पई थिए ऐं हिते एक्सीडेंट बि थी वियो एक्सीडेंट कोन थियो हिकिड़ी स्पीड में कार आई पई हुनजो टायर फाटी वियो त शुक्र आहे जो पंहिंजो स्पीड एतिरी कोन्हे जो कैमराऊं लॻियल माण्हू स्पीड में नथा हलाइनि हिते गाॾी त उहा कंट्रोल में अची वई लेकिन हलंदे हलंदे जो टायर फाटी वियो हुयूं बि अंदरि 2 छोकिरियूं वेठियूं हुयूं तबियत ठीकु आहे जैसे हमज़ा के लॉन्ग ड्राइव हुजे वॾो रस्तो हुजे हमज़ा पेट में सूर शुरू थींदो आहे उन खां हमज़ा खे उल्टियूं थींदियूं आहिनि त जीअं वेठो आहे त मां चयो पुछांसि तबियत त ठीकु आहे न बाबा ठीकु कयो न बिल्कुलु ठीकु कयो गाना इंजॉय पिया कयो हमज़ा हिन गाननि जेके रिकॉर्डिंग न पई करे सघां घणी ब्रिज वग़ैरह जी जो हमज़ा जो रस्तो अगरि असां गाना बंदि करे छॾिया हमज़ा खे उल्टियूं अची वेंदियूं मुंहिंजो पूरो ध्यानु हींअर गाननि ते हिन लाइ हू पंहिंजो रिलैक्स थी वेठो आहे ईअं त किथे आहे त लिखियो वेठो आहे निकता क्या बाहर से अभी और कितना टाइम है हमें अंदाजा 5 मिनट सारी गाड़ी है लगता है सारे रिश्तेदार हैं सब उधर ही जा रहे हैं क्योंकि डेजर्ट की तरफ आ गए ना
हम सब बगी माण्हू पंहिंजी खणी आया आहिनि आहे कोन अॼु किधर लगाऊं गाड़ी? इस तरफ को जाऊं? हाँ उधर ही लगाओ हाँ मां भरो पी ना तेल आई थिंक हम पंहिंजी हाँ पंहिंजी खणी आया आहिनि हम सब यार क्या करना है? यहाँ नहीं लग रहा? उधर नहीं उधर उधर जहाँ गाड़ियाँ खड़ी ना उधर चलो क्योंकि वो उधर ऊपर की तरफ लास्ट टाइम आए थे ऊपर की तरफ थे हम लोग जी जेकी जगह हुई असांखे अचणी हुई मूंखे यादि ई कोन पई अचे मुंहिंजे हस्बैंड खे बि यादि कोन पई अचे असां इलाही सालनि खां पोइ आया आहियूं जब मुंहिंजो हमज़ा मुंहिंजे ख्याल में 3-4 सालनि जो तॾहिं असीं आया हुआसीं सो हाणे मुंहिंजो जगह ॻोल्हींदासीं त सिज लही वेंदो त इन लाइ मुंहिंजो जिते जगह मिले फिलहाल सिज खे रिकॉर्ड करे ऐं असीं ख़ासि आहे इन जे करे पूरो कलाकु लॻो असांखे हिते पहुचण में ऐं पूरे कलाक खां पोइ असीं हिते पहुता आहियूं त थोरो सिज खे रिकॉर्ड करे वठूं हमज़ा खे तो हिते बगी वग़ैरह हूंदी त आऊं भले पर आई थिंक अॼु मां पंहिंजी पंहिंजी बगी पाण खणी आया आहिनि आज़ाद थी हुई मुझे क्यों जी त आसमान ते चंड बि आहे ऐं हा सॉरी हा चओ आसमान ते चंड बि आहे ऐं सिज बि आहे पुठियां मुंहिंजे सिज आहे ऐं हिन पासे मुंहिंजे चंड आहे चंड किथां वियो हा इहो चंड आहे चंड मथे आहे सी आहे हिते शहर में एॾो कोन हो सी हिते सी आहे बंदि कयो ऐं इहो नंढड़ो ॿारु हलाए पुछी चलो बाबा खां चेयर वठो हमसा पंहिंजे हाणे हमसा जी बेचैन त आऊं हलायां मुंहिंजो हमसा बेचैन पियो थिए बगी हलाइण जे लाइ पर मूंखे का नज़र अचे कोन मूंखे लॻे माण्हुनि जूं पंहिंजियूं आहिनि चलो जी जे सी आहे तव्हांजी पिक्चर्स कढा अचो हिक पे सिज वञे हली हमसा अचो चलो त तव्हां बीहो तव्हांजी पिक्चर कढा शाहरुख खान न थियो पिक्चर कढायो अरे मूं कोन कढी हाणे मूं रिकॉर्ड पे कयो न कढायो पिया पाण थी इंडिया मूंखे फोटोस कढणी कोन तव्हां हुते मुंहिंजी कढो ॾिसो गंदी खड़ी मूं कढणी कोन थी मूंखे न सुठी निकितल आहे जी चलो तव्हां सभिनि खे बि नओं साल मुबारक हुजे अलाह सभिनि खे मुबारक करे सभिनि खे ख़ुशि रखे जिन जेके मुरादूं अलाह सभिनी मुरादूं पूरियूं करे अल्लाह सां सभिनि खे ख़ुशि रखे नओं साल सभिनि लाइ ख़ैर बरकत वारो आफ़ियत वारो साल साबित थिए पर ॾाढो सी पियो पवे जी असीं रिकॉर्ड करते जब पेंटिंग जी अभी आप भी सबको विश कर दो नए साल को नया साल हाँ हैप्पी न्यू ईयर अब हमजा को बगी चाहिए यो अजीब सवाल हो वरी सवाल क्यों अच्छा सवाल क्यों एडो सीखो ना आओ बैठे आपको देखा अभी आज हम तस्वीर निकालते हैं इन्हें का से जले में से तस्वीर उदा कढूं रिकॉर्डिंग के चक्कर में जो ऐसे लाइट्स ऑन थींदी एॾो खूबसूरत लॻंदो आहे पोइ हीअं त नज़र कोन पइजे चङो अंधेरो थी वेंदो न पोइ ख़बर पवंदी हमज़ा पूरो ॾींहुं इंतज़ारु कई त मां पंहिंजे बगी में वेंदसि पर लास्ट टाइम जॾहिं हिकु दफ़ो ॿ दफ़ा हिते आहियूं हिकु दफ़ो आहे सो जॻह असांखे मिले कोन पई ॿिए दफ़ा इन ई पासे इलाही सारियूं अहिड़ियूं बगी वग़ैरह हुयूं पर मींहुं पियो वसियो त असां गाॾी मां लही न सघिया हुआसीं त हमज़ा खे ज़हन में हो त जे मां हींअर हलां पियो त हींअर असीं पियो पए त हींअर आउं वेंदसि पर हीअ इतफ़ाक़ आहे ई कोन चलो सिज लहण वारो सो फोटो था कढूं सिज सां गॾु तव्हां इहे पुछोसि हा तव्हां पाणी वञी पुछो अचोसि अदा कार में ई वेही रहियो न आहे उहो त सभु पंहिंजूं खणी आया आहिनि लास्ट टाइम हिते हुयूं पर हीअं सभु पंहिंजी खणी आया आहिनि अच्छा ॾाढो आसे चंड बि गहरो पियो थिए जी हो गया फाइनली जी फाइनली सिज बि लही वियो तव्हां सभिनि खे वरी हिकु दफ़ो नए साल जी मुबारक हुजे सी पियो पए हथ थधा थी विया आहिनि जहिड़ो कम ई कोन पिया कनि असीं पहिरियों खणी आयासीं कॉफ़ी चांहि वग़ैरह हस्बैंड लाइ चांहि पहिरियों कॉफ़ी वग़ैरह सभु खणी आयासीं मुंहिंजे ख़्याल में असांखे पीअणु खपे जेतिरो सी पवे पियो असांखे हा पर कोन्हे तव्हां पीअंदा कॉफ़ी
है छा हूंदो आहे हाँ जो अच्छा हा चुंहिंजो त हा हिकिड़ी बगी बीठी आहे कहिड़ियूं कोन्हे फ्लैश अची विझी हुजे दुआ कही है लास्ट ईयर जो हाँ भाई हाँ दुआ कर लास्ट उसको भी है देखियो बगी के गम में अभी तक सनसेट थियो कोन है खेण वारो आहे असां थोड़ो हेठ आए इन करे से नजर कोन अचे हाँ अभी हुआ नहीं है इलाज की स्टिक फंस गई ना गेम करो ना अटैक मला वो कह रहे बड़ो घर में चले ना गेम के वैसे गेम खेला यार मुझे लगा बगी होती है का गाल कोने बगी कोने त ऐसी कोई चीज है क्या वो डिस्प्ले अभी मैं आपको दे रही हूँ आप अपनी चाय लो फिर आप खुद ही बनाओ इसको मिक्स फिर आप खुद ही करो ये लो हम जे तांके ॾियां पे तापरी ॿाहिरि निकिरी अचो तापरी कॉफी हम तो तांके ॾियां तापरी चाय पाणी में मिक्स कयो ठीकु आहे तव्हां ॿाहिरि अचो तापरी हम तव्हांखे मिक्स कंदा रहो ठीकु आहे हेड में पे ना जिनको पे है बाहर ये था के देचो 3 मिनट तव्हां पकड़ा थोड़ो बाहर निकले ज़ेर बाबा तो ॿाहिरि अची पियो ताकि इंटरनेट ॾियां थी पोइ अचो अदा पकड़ियो इनके मोबाइल छॾियो इनके थोड़ो घुमाए वठो के भी खबर है बारिश है हाँ वो पूरा दिन से बग्गी का ही वेट किया है हमसे बाकी नाराज हो गए तो उनका सेट थी आयो हमसे दो बातों पर सेट हुआ है एक इसको बगी नहीं मिली दूसरा से तो मोबाइल लेकर आए इसके लिए कुछ नहीं लेकर आए क्योंकि ये खुश था कि हमें मुझे यहाँ पर बगी मिलेगी तो अब ये दुखी कि मैं टेबलेट ही लेकर आ जाता चलो वाकई बता के फेवरेट सॉन्ग उतरा अच्छा ना मगरिब ठीक होने है ना मगरिब हुई नहीं है हम लोग ये टाइम पे पहुंच गए मगरिब ठीक होने लेकिन ऐसा जगह जब से आए हैं ना तो सिर्फ जल्दी ले पर मगरिब थियण वाली है पर अगर आजान आई पाई थिंक आजान की आवाज़ तो नहीं आएगी ना यहाँ पर आएगी अच्छा तो बताओ मैं अगर कांटेक्ट सनी में मैडम की चेहरे भी आ जाए मुझे वो फेक रिकॉर्डिंग कर रहे थे फेक एक्टिंग कर रहे थे बेटा ये वीडियो ये बंदे की वाली हमजा फेक है एक्शन इसकी आवाज बाय के वॉइस ओवर कर देगी बाय क्यों ये वॉइस ओवर नहीं गाने यो वॉइस ओवर करदे सी कोनी पूरी रोडी दिखाइंदो आऊं चाबे तमके टॉप करे दिखारियो माता के बगी बाय करे कसम से हमजा अब प्रॉमिस थी क्या प्रॉमिस कर दी हमजा ओके जो पीएस में वीडियो थी कदे कोने थी यार रिकॉर्डिंग बंद भी कई वॉइस ओवर भी थी अरे वॉइस ओवर मां देखो फेक एक्टिंग का कोई और खेल दिया असली में हमजा सारी चोरी थी हमजा चोरी थी समझो स्वीट आया हुआ और वो बन भी हो गई कुकर आउट पिनो बैटरी हां बता छवि जी देखा भी स्वीट आया हुआ वन पिनो बैटरी को दे दोगे हमजा सनी में रोल कौन खाता हम सब बारह खाते सब बारह खाई दिया किडू कूड़ो भाई ही मुझे फेक चाहिए दी दूसरा देख रहे तो लेकर ला फेक चाहिए हमजा जरो दियो तो हमजा दे बगी दिमाग तसे चढ़ी मैं हमजा के टॉप करी है क्लास में 4 क्लास में जो टॉप कर मां प्रॉमिस बगी वठी मैं सभी ने जाऊं भेजवा पर टॉप करे ना फेक प्रॉमिस दिख रहा है दी भी कौन आंसर दिया दे तो बाजी के बार लाजी पना तो हमजा लाजी पना है तो मत शतन पना करे जी बारन खान चलो उसी पर चढ़े तारे तो छुड़ो हमजा के चंडा से आस्ते घेरो थियो ऐसे जे वेलियो रेंट जला के अवेलेबल हुंदो तो रेंट कंदा ना पागल वगैरह पागल हो गया क्या है रेंट जी मगरिब थी हुई असां वटि अंधाई थी वई आहे चङी पर लाइट्स वग़ैरह ॿरनि पियो आसे पासे त एतिरो अंधेरो कोन पियो थिए पर पंहिंजो सी ॾाढो आहे ऐं ॿारनि जो बिल्कुलु दिलि कोन पियो थिए हमजा जो हाणे वञी मूड सही थियो हमजा त ॾिठो कीअं फाइटिंग कीअं वठो करे मूंसां त हमजा जो हाणे वञी थोरो मूड सही थियो आहे
पंहिंजो ॿई भाउर गेम वेठा कनि पर ॾाढो सीउ आहे कॉफ़ी पीअण खां पोइ बि को फ़ाइदो कोन थियो ॾाढो सीउ आहे पर इहो त मज़ो अचे पियो चई जीअं आसे आसे लाइट्स खुलनि पियूं न त अञा बि सुठो पियो लॻे जी बसि हाणे तक़रीबन सॼो ऊंधाई पई थींदी वञे आस्ते आस्ते असीं निकिरूं था हिकु रस्तो वरी इलाही वॾो इलाही टाइम लॻंदो असांजे घर पहुचण में सो असीं वञूं था बसि ख़ैर सां आख़िरी ॾींहुं साल जो ख़तमु थी वियो तव्हां सभिनि खे मुंहिंजी तरफ़ां नए साल जी इलाही मुबारक हुजे पंहिंजो हिक ॿिए खे बसि पंहिंजी दुआनि में यादि रखिजो ऐं जेके बि हिन साल असां ग़लतियूं कयूं असां सां जेको कुझु बि थियो असांजी तरफ़ां थियो कंहिं ॿिए तरफ़ां थियो अलाए असांखे माफ़ु करे असांखे माण्हुनि खे माफ़ु करणु खपे ऐं उहे ग़लतियूं जेके असांखे वापसि न दोहिराइणु खपनि त सुठा पंहिंजा गोल्स ठाहियो पंहिंजो अॻियां छा करिणो आहे ऐं जेको बि थियो पुठिते कयो अॻियां अलाह सभिनि लाइ ख़ैरु करे नओं साल सभिनि लाइ ख़ैरु बरकत वारो साबित करे ऐं सभिनि लाइ इलाही ख़ुशियूं खणी अचे सो बसि हाणे वञूं था असीं मुंहिंजा हथ एतिरा थधा थी विया आहिनि मां पंहिंजे हस्बैंड खे चवंदा हाणे हथ कम न पिया कनि ॿार मुंहिंजा ॿई वञी वेही रहिया आहिनि अंदरि ॿिन्हिनि खे सी पियो हमसा घुमी वीचारो सदमे में आहे सो ख़ैरु मूंखे हाणे ॾियो इजाज़त इनशाला मिलंदासीं वरी कंहिं ॿिए व्लॉग में पंहिंजो मुंहिंजो व्लॉग सुठो लॻे त मूंखे इंस्टा कमेंट्स कजो मुंहिंजे वीडियो खे लाइक कजो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो सो चलो मूंखे इजाज़त ॾियो इंशाल्लाह मिलंदासीं वरी कंहिं ॿिए व्लॉग में पंहिंजो ख़्यालु रखिजो मूंखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो अल्लाह हाफ़िज़ जी अचनि जे टाइम ते तव्हां ॾिठी ब्रिज वग़ैरह त मुंहिंजो दिलि हो त मां वापसी जे टाइम ते तव्हांखे थोरी घणी ॾेखारियां सो तव्हांजे घर मां रिकॉर्डिंग कई वॉइस ओवर इन करे वरी कयो जो हमज़ा जे करे असांखे सॉन्ग हलाइणा पिया सो ही वापसि साइबर ट्रक वञे पियो अचण टाइम वियो पियो लॻंदो असां गॾु ई गॾु हुयो जॾहिं वियासीं पिया तब बि मिलियो असांखे हींअर बि मिलियो आहे